अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां खे भलीकार कंदासीं। मां अवां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पाण हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल जे बाबति ॻाल्हायूं पिया ऐं मुख़्तलिफ़ इलाक़नि मां हिन वक़्तु पाणी निकिरण जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। केतिरनि इलाक़नि में तबाही मचाइण खां पोइ बिलाख़िर मंछर जो पाणी जेको आहे उहे दरियाए सिंध में छोड़ कयो वियो आहे, जेको दरिया में दाख़िल थियण खां पोइ हींअर मुख़्तलिफ़ इलाक़नि जे माण्हुनि सुख जो साह खंयो आहे ऐं उनमें ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे त इहो पाणी जॾहिं सिंधु दरिया में छोड़ थींदो त उन खां पोइ इहो पाणी जेको आहे घटि थियणु शुरू थी वेंदो। मुख़्तलिफ़ इलाक़नि जे नुमाइंदनि सां जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कईसीं त उन्हनि बि इहा ॻाल्हि कई त हिन वक़्तु बि पाणी जी जेका सतह आहे उहा घटि थियणु शुरू थी वई आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया त जीअं दादू ज़िले में तबाही जा मंज़र हुया, ख़ैरपुर नाथन शाह हुयो, जोही, मेहड़ ऐं दादू शहर जेके ख़तरे हेठि हुया त केन शाह वांगुरु बाक़ी शहर जेके आहिनि उहे बि ॿुॾी सघनि था। पाण ज़िक्र पे कयोसीं त भान सईदाबाद में इहो अलर्ट जारी कयो वियो हुयो त भान सईदाबाद जेको आहे उहो बि ॿुॾी सघे थो। पाण दादू जी सूरत हाल मालूम कंदासीं दादू ज़िले जे DC सैयद अली मुर्तज़ा शाह साहब खां। DC साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। असांखे ॿुधाइजो त तक़रीबन 15-20 ॾींहं गुज़री चुका आहिनि बरसाति ऐं ॿोॾि वारी सूरत हाल खां पोइ हिन वक़्त ताईं दादू खे क्लियर न कराइण जा कारण कहिड़ा ॿुधाया पिया वञनि या अव्हां वटि छा आहे त छो पाणी निकाल न थी सघियो आहे दादू मां? वॾी महिरबानी तव्हांजी। ॾिसो, जीअं तव्हां पाण निशानदेही कई त 15-20 ॾींहं थी चुका आहिनि हिन सैलाबी सूरत हाल सां, पर खां जेके नयूं आहिनि या जेकी हमल ढंडा आहे उहो पाणी बि जेको आहे ओवरफ्लो थी ऐं दादू ज़िले मां थींदो पोइ त उन जे करे तव्हांखे ख़बर आहे त काफ़ी ब्रीचिस बि पिया आहिनि, जेके हिफ़ाज़ती पुश्ता आहिनि, जेके बंद आहिनि उन्हनि में ब्रीचिस पिया आहिनि, उहे टुटा आहिनि। त उन जे करे जेको आहे उहो ज़िले दादू में सैलाबी सूरत हाल आहे। ऐं चौधारी पाणी हुजण जे करे, छो जो होॾो दरिया बि चढ़ियल हुयो जेको हाणे कल्ह खां जेको आहे उहो लहणु शुरू थियो आहे। ऐं मंछर जी बि तव्हांखे ख़बर आहे त सिचुएशन जेकी आहे उहा ओवरफ्लो पई करे पंहिंजी तारीख़ जी जेकी आहे उहा बुलंद तरीन सतह ताईं भरिजी वई। त इन्हनि सभिनीनि शयुनि जे करे जेको आहे उहो दादू में बि अञा ताईं उहा ई सूरत हाल आहे। DC साहब, इहो ॿुधाइजो त 2010 वांगुरु 2022 में बि दादू जेको आहे उहो जेको आहे ॿुॾी वियो आहे पाणी जे बरसाति जे पाणी खां पोइ। कारण ॿुधाए सघो था त दादू छो पियो ॿोड़ियो वञे हर ॿोॾि में, हर बरसाति में? ॾिसो, दादू जी जेकी जियोग्राफिकल लोकेशन आहे उहा तव्हांखे ख़बर आहे त हिकु पासे कीरथर जा जेके पहाड़ आहिनि, ॿिए पासे दरिया आहे ऐं टियों जेको सॼो बलूचिस्तान में जेको मींहुं थो पए या ईअं सम्झो सॼे पाकिस्तान में जेको मींहुं थो पए उहो अल्टीमेटली जेको आहे उहो ज़िले दादू मां थो गुज़रे, दरियाए सिंध मां। ऐं जेको आहे हमल ढंढ खां थी वरी MNV ड्रेन जेकी आहे उन खां SP बंद खां सुपरे बंद खां इहो सॼो जो सॼो बरसाती रेलो जेको आहे उहो गुज़री वञी मंछर में पवंदो आहे। त इन जे करे तव्हांखे ख़बर आहे त अच्छा ॿियो नेचुरली कुझु लो लाइंग एरियाज़ बि आहिनि, जीअं ख़ैरपुर नाथन शाह उहो जियोग्राफिकली अगरि ॾिसो त उहो लो लाइंग एरिया अचे थो पियो। बहरहाल पाणी जो ज़ोर तव्हांखे ख़बर आहे तमामु घणो हो, 200-300% वधीक बारिशूं पयूं आहिनि, तारीख़ में कॾहिं एॾे बारिश न पई आहे। हिते जेके माण्हू आहिनि मारवाड़ा जेके असांजा जेके पका ऐं वीचारा पोढ़ा आहिनि उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई आहे त सही असां ज़िंदगी में एॾी बारिश ॾिठी न एॾो पाणी ॾिठो, त उन जा इहे नुक़सानात आहिनि। DC साहब, शहरी रहमान तक़रीबन जून 15 खां 20 जून जे विच में इहो ॿुधायो हुयो, वार्न कयो हो त हिन साल बरसाति वधीक पवंदी। त उन हवाले सां अव्हां पंहिंजे ज़िले में बरसाति खे मद्देनज़र रखंदे या 2010 वारी सूरत हाल बि अव्हां जे साम्हूं हूंदी, त उन हवाले सां अव्हां छा प्लानिंग कई हुई इन्हनि शहरनि खे बचाइण जे लाइ? ॾिसो, हमेशह जॾहिं बि मॉनसून जी सीज़न ईंदी आहे उन जूं प्री रिक्विज़िट्स हूंदा आहिनि जेकी ज़िला इंतिज़ामिया पंहिंजा प्लान्स ठाहींदियूं आहिनि ऐं कंहिं शइ खे कीअं केटर करिणो आहे, कंहिं शइ खे कीअं मुंहुं ॾियणो आहे, उनजो हिकिड़ो सॼो प्लान ठहंदो आहे। प्री मॉनसून एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि, मीटिंग्स थींदियूं आहिनि ऐं उन खां पोइ असां हिकिड़ो पंहिंजो प्लान डिवाइस कंदा आहियूं। ज़िले दादू में बि असां प्रीवियस जेके असांजा एक्सपीरियंसिस आहिनि उन्हनि खे ॾिसी असां जायूं आइडेंटिफाई कयूंसीं
त हिते जेके आहिनि उहा अगरि लॾ पलाण थी त हिते माण्हू वठी ईंदासीं, हिननि स्कूलनि में जेके आहिनि उहे कैंप्स क़ाइमु थींदियूं, हीअं उन्हनि जो जेको आहे उहो असां सार संभाल कंदासीं, ख़ुदा न ख़ास्ता। पर हे त एॾी हिकिड़ी मैसिव क़िस्म जी कैटेस्ट्रॉफी थी वई आहे जो इंसाननि खां कमु कयो, चढ़ी अची पाणी तमामु घणी मिक़दार में चौधारी अची लथो, ऐं उन खां पोइ उहो सब प्लैनिंग जेकी आहे उहा बहरहाल ओॾी महिल जेकी असां 45 कैंपूं हुयूं उहे हाणे वञी 450 कैंपुनि ते वञी ॻाल्हि पहुती आहे। त सॼी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। ऐं असांजो जेको बि हिनमहिल ताईं जो जेको बि अवेलेबल रिसोर्स आहे या असांजा जेके बि रसाइल आहिनि उहे असां सॼा बरूएकार हिनमहिल बि लाथा आहिनि। ऐं तक़रीबन हिनमहिल असांजी कैंप में ई जेके कैंप्स आहिनि, जेके सरकारी स्कूल या सरकारी बिल्डिंग्स आहिनि, उन में हिनमहिल तक़रीबन 45,000 माण्हू वेठा आहिनि जंहिंजी असां सार संभाल करण जी कोशिशि कयूं था। उन्हनि खे खाधो खुराक पहुचायूं था, उन जूं मेडिकल जूं जेके आहिनि इशूज़, उन में असांजूं डॉक्टर्स खे बि असां मुतहरिक कयो आहे त उहे उन्हनि जी जेको बि आहे मेडिकल असिस्टेंस उहा ॾियनि। ऐं मुंहिंजे ज़िले जी हिन चोॾुनि खां पोइ तक़रीबन ज़िले दादू जी ऐं चोॾुसि त तक़रीबन 8 लख खां वधीक आबादी मुतासिर थी आहे। हाणे इहो सभु तव्हां सम्झो था पिया त इन्हनि वसाइल में उहो असां कोशिशि कयूं था असां सां गॾु। अच्छा डीसी साहब अवां जे साम्हूं मां हिकु कंपेरिज़न थो रखां। खैबर पख्तूनख्वा जो डिस्ट्रिक्ट आहे नौशहरा, उन जी एडीसी आहे मिस कुर्रतुल ऐन वज़ीर साहिबा। उनखे इतला ॾिनी वई त 8 कलाकनि में हितां पाणी जो रेलो गुज़रंदो ऐं इलाइक़नि खे ख़ाली करायो वञे। उन ख़ाली कराए ॾेखारियो, उन साबित कयो, उन बहितरीन जेको आहे एडमिनिस्ट्रेटर हुजण जो सबूत ॾिनो। खैरपुर नाथन शाह के नोटिस जारी कयो थो वञे ऐं नोटिस बि शॉर्ट टाइम जेको आहे उन में जारी कयो वियो, उन जे लाइ के बि क़दम न खयां विया, ट्रांसपोर्टेशन जो बंदोबस्तु न कयो वियो। ऐं ॿी ॻाल्हि, ट्रांसपोर्टेशन वारनि 25,000 किरायो 50,000 करे छॾियो, 20,000 जी जाइ ते 40,000 कयो वियो। छा इहा अव्हां जो फेल्योर न आहे? डीसी में दादू जेको आहे डीसी जो फेल्योर न आहे इहो? ॾिसो दादा, मां जेकी बि कंहिंसां हाणे हर को पंहिंजी ड्यूटी थो पियो करे, उन्हनि पंहिंजी ड्यूटी कई, जस हुजे उन्हनि खे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां बि जेको असांजो हिते जेको प्रोसीजर आहे असां डेफिनेटली उहो बि अडॉप्ट कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जेको थ्रेट अलर्ट हुयो उहो असां इरिगेशन वारनि जी रिपोर्ट जॾहिं असांखे मिली त इमीडिएटली उन खां पोइ असां जेको आहे थ्रेट अलर्ट या शहरनि खे ख़ाली करण जो असां अलर्ट जारी कयो हुयो। अच्छा, इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त 2010 ऐं उन जी सूरत हाल खे ॾिसी ऐं ओवरऑल तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, हर माण्हू जेको आहे उहो काफ़ी जेको आहे उहो अवेयर आहे त उनजे पस गिरदाई में छा थो पियो थिए। त प्रेशर पाणी जो ॾिसी ऐं पाणी जा जेको फ्लडिंग जी जेकी ट्रेंड्स हुयूं उहे जेके ॾिसी काफ़ी माण्हू ऑलरेडी जेके आहिनि उहे छॾे जेको आहे उहो उतां शहर ख़ाली करे विया हुया। जेके बचियल जेके माण्हू पंहिंजे शहरनि में वेठा हुया, असांजी पूरी कोशिशि हुई त उहे बचनि, पर जेॾी महिल माहिर इंजीनियर असांखे इरिगेशन वारनि ई असांखे राइटिंग में ॾिनो त पोइ ज़ाहिर आहे पोइ असांखे रिएक्ट करिणो हुयो ऐं असां अकॉर्डिंगली रिएक्ट कयोसीं। ऐं उन में अल्हम्दुलिल्लाह को नुक़सानु त को बि न थियो आहे। तव्हां ॾिसो त ओवरऑल जंहिं असां 2 महीननि खां हिन ॿोॾ वारी सूरत हाल खे मुंहुं ॾियूं था पिया, अॻु में नए गाज वारी ॿोॾ जो हुयो, काछे वारी ॿोॾ, उन खां पोइ फरीदाबाद वारो एरिया उहो ॿुॾल हुयो, उन खां पोइ हिन मींहंनि अची एॾो जेको आहे उहो तबाही मचाई। त तव्हां ॾिसो त अलाह जी महिरबानी सां एॾो को मैसिव नुक़सानु ऐं जानी या को लॾ पलाण जे करे त रिपोर्ट त कोन थियो आहे। बाक़ी ज़ाहिर आहे हिकिड़ी एॾी वॾी हिकिड़ी नेचुरल डिज़ास्टर आहे, उन में नुक़सानु बिल्कुलु थियो आहे, माण्हुनि जो उन जा घर तबाह थिया आहिनि ऐं उन्हनि जो माल मवेशी जेको आहे उहो बिलुड़ी वियो आहे। जानी डीसी साहब मूंखे इहो ॿुधाइजो त अव्हां चयो आहे त 8 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि अव्हां जे ज़िले में, रिलीफ कैंपुनि जो तादाद घणो आहे, उन्हनि में खाद खुराक जी सहूलियत केतिरी आहे, सिहत जूं सहूलियतूं छा आहिनि? ॾिसो, हिनमहिल मां तव्हांखे जेको डिस्प्लेस्ड माण्हू आहिनि 8 लख माण्हू मुतासिरीन आहिनि सॼे ज़िले जा। ज़ाहिर आहे ॿाराड़ी असांजी सॼी ॿुधी पई आहे, 3 शहर जेके आहिनि उहे असां बचायो वेठा ऐं कोशिशि करे रिंग बंदि असां उन्हनि खे ॾियारियो आहे। जिला इंतिज़ामिया उन में मशीनरी मटीरियल हर शइ प्रोवाइड कई आहे। MNV ड्रेन जेको आहे जेको दादू जे विच में थो पियो गुज़रे उनखे बि असां स्ट्रेंथन कयो आहे, उहो बि ज़िला इंतिज़ामिया स्ट्रेंथन कयो आहे, उन्हनि खे असां मशीनरी ॾिनी आहे। अच्छा, हाणे अचूं था पिया तव्हांजे ॿिए सवाल जे तरफ़ त कैंप्स केतिरा आहिनि। हिन महिल जेके असां वटि रजिस्टर्ड कैंप्स आहिनि उहे 262 आहिनि, जंहिंमें 2 टाइम जो खाधो ऐं खुराक मिले थी पई। पर ओवरऑल जेकी ऑक्यूपेंसी आहे उहा तक़रीबन 400 खां मथे स्कूल आहिनि जंहिंमें माण्हू अची ऐं लॾ पलाण करे वेठा आहिनि।
अच्छा, 262 में 8 लख माण्हू रेशो छा आहे उते पोइ त सहूलियतूं बिल्कुल भी न हूंदियूं ऐं जेके स्कूलनि में वेठा आहिनि उन्हनि जी सूरत हाल इहा आहे त स्कूल जे चारो तरफ़ पाणी आहे, उहे उतां निकिरी बि नथा सघनि, केरु उन्हनि ताईं पहुची बि नथो सघे। ॾिसो अदा मां वरी अर्ज़ु कयां त जॾहिं खां इहो बारिशुनि वारो सिलसिलो शुरू थियो आहे त असां ज़िला इंतिज़ामिया हमेशह पहिरीं रिस्पोंडेंट डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हूंदी आहे, उहो असां प्रॉपरली जेको असांजो वसाइल हुया असां उन्हनि खे रिस्पॉन्ड कयोसीं। हाणे त असां सां गॾु पाकिस्तान नेवी, पाकिस्तान आर्मी, उन्हनि जा हेलीकॉप्टर्स, उन्हनि जूं बोट्स, उन्हनि जा होवरक्राफ्ट, सॼो जो सॼो इक्विपमेंट मशीनरी खणी असां जेके सभु गॾिजी रेस्क्यू रिलीफ कयूं था पिया। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां अगरि अंग अखर ॾिसो त तव्हांजे साम्हूं शयूं वाज़े आहिनि त जेको असांजो वसाइल असांखे आहिनि उनमें असां अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कई आहे त हर माण्हू ताईं पुॼूं, उन्हनि खे रेस्क्यू कयूं, रिलीफ कयूं ऐं जेको आहे उहो उन्हनि खे वधि में वधि जल्दी हाणे रिहेबिलिटेट कयूं। पर पाणी जेको आहे उहो चौधारी असांजे बीठो आहे ऐं जेसिताईं इहो पाणी लहंदो न तेसिताईं वधीक असां कोई एक्शन न खणी सघंदासीं सवाइ रेस्क्यू जे। रेस्क्यू जो कमु तेज़ी सां जारी आहे असां वटि। असांजूं बोट्स आहिनि तक़रीबन 100 खां मथे असां बोट्स ॾिनियूं आहिनि जंहिंमें उहो मोबिलिटी माण्हुनि जी आहे बरक़रार। अपार्ट फ्रॉम दैट स्कूल्स आहिनि असांजा, इहे जेके रिलीफ कैंप्स आहिनि। बहरहाल नुक़सानु इलाही आहे, माण्हू इलाही परेशान आहिनि, मां इन ॻाल्हि खे बिल्कुलु एडमिट कंदुसि त हिकिड़ी वॾी नेचुरल डिज़ास्टर आहे ऐं असां सभिनी खे गॾिजी घुरिजे त इन शइ खे असां गॾिजी 8 कमु लख करियूं। 8 लख डीसी साहब 8 लख डिस्प्लेस्ड माण्हुनि खे रिहेबिलिटेशन जो ॾिसो प्लान छा आहे 8 लख डीसी मां दादू वटि? ॾिसो आई एम नॉट ॾिसो डिस्प्लेस्ड न आहिनि, अफेक्टेड आहिनि। डिस्प्लेस्ड जेके आहिनि मां पंहिंजे सवाल खे रिफ्रेश थो कयां त जेके माण्हू लॾ प्लान करे रिलीफ कैंपनि में या स्कूलनि में आहिनि उन्हनि खे रिहेबिलिटेशन जो प्लान छा आहे डीसी दादू वटि? रिहेबिलिटेशन जो प्लान नहीं, इट्स अ पॉलिसी डिसीजन और डीसी दादू ज़ाहिर आहे जेकी गवर्नमेंट जी पॉलिसी हूंदी उन खे ई इम्प्लीमेंट कंदो। ज़ाहिर आहे जेॾी महिल पाणी लहंदो, डी वाटरिंग लहंदी त उन्हनि खे वरी जेको बि गवर्नमेंट ज़ाहिर आहे उन में थी सघे थो उन्हनि खे घर ठाहे ॾियनि, उन्हनि खे रिहेबिलिटेट करनि। हूअं ई आफ़त छटियल असां ज़िलो करार ॾेई मतिलबु असां नोटिफाई थी वियो आहे दादू आफ़त छटियल करार आहे। त ज़ाहिर आहे जेॾी महिल को डिस्ट्रिक्ट आफ़त छटियल करार थींदो आहे त उन जे लाइ को पॉलिसी डिसीजन प्रोविंशियल गवर्नमेंट वठंदी आहे, फेडरल गवर्नमेंट वठंदी आहे। जेकी उहा पॉलिसी हूंदी डीसी दादू उहा ई पॉलिसी इम्प्लीमेंट कंदो। अच्छा डीसी साहब, आख़िर में मूंखे इहो ॿुधाइजो त 2022 में इहा सूरत हाल पैदा थी आहे, हुन खां पोइ अव्हां हुकूमत खे कुझु सजेशन बि ॾींदो, ज़ाहिर आहे पूरे ज़िले जा मालिक आहियो, अव्हां डीसी आहियो, उते एडमिनिस्ट्रेटर आहियो, त आइंदा अहिड़ी सूरत हाल पैदा न थिए उन हवाले सां अव्हां जूं सजेशन छा हूंदियूं हुकूमत खे त दादू में जेकॾहिं ॿीहर का बरसाति का ॿोॾि वारी सूरत हाल थिए त दादू घटि में घटि अफेक्ट थिए? एग्ज़ैक्टली, ॾाढो तव्हांजो बहितरीनु सवाल आहे, ॾाढो पर्टिनेंट सवाल आहे। इन जो जवाबु आउं ईअं ॾींदुसि अदा त ॾिसो असांखे ख़बर आहे त नेचुरल वे जेको बि आहे मुंहिंजे ख़्याल में इरीगेशन जा इवन क्लाइमेटिक चेंजिस जा जेके बि माहिरीन आहिनि, जेके वेदर फोरकास्ट, क्लाइमेट चेंज, इकोसिस्टम ऐं पाणी जी जेकी नेचुरल रूट्स आहिनि उन्हनि जी प्रॉपर हिकिड़ी स्टडी करे ऐं उन खां पोइ जेको आहे उहो हिते मुंहिंजे ख़्याल में इंफ्रास्ट्रक्चर खे अकॉर्डिंगली डेवलप करणु घुरिजे। उहो असां बिल्कुलु सजेशन्स ॾिना आहिनि त जेके इलाइक़ा हर दफ़े ॿुधंदा आहिनि उन्हनि जो कारण जेको आहे उहो छा आहे, अगरि का रुकावट आहे उनमें का इंक्रोचमेंट्स आहिनि या कुझु आहे त उनखे बिल्कुलु फौरी तौर ते जेको आहे उहो रिमूव कयो वञे। बंद जेके आहिनि, हिफ़ाज़ती पुश्ता जेके आहिनि उहे डेफिनेटली मज़बूत थियनि ऐं जिथों जिथों उते ब्रीचिस पिया आहिनि या कंहिं जाइ ते उहो बंदि अगरि ख़तमु थो थिए त उनजी एक्सटेंशन बि बिल्कुलु असां रिकमेंड कंदासीं त उहा थियणु घुरिजे। ऐं हिकिड़ी प्रॉपर प्लानिंग खां पोइ ब्रिजिस या रोड जो जेको नेटवर्क जेको हर दफ़े 8 हिकिड़ा रोड आहिनि काछे जा जेके हर दफ़े कटिजी वेंदा आहिनि, इन्हनि जे मथां बि प्रॉपर प्लानिंग करे ऐं ब्रिजिस ओवरहेड या अहिड़ी क़िस्म जी का ज़ाहिर प्रॉपर टेक्निकल स्टडी करे ऐं पोइ मुंहिंजे ख़्याल में इंफ्रास्ट्रक्चर खे अगरि डीसी साहब बिल्कुलु लास्ट में मूंखे इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में कंहिंजो बि फ़र्क़ु करे पार्टी खे बग़ैर ॾिसण जे उन्हनि जी जेका ख़िदमत करणु ज़रूरी आहे। इहे शिकायतूं पियूं अचनि त सिर्फ़ु पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़ियो पियो वञे, टेंट हुजनि, खाद खुराक हुजे, सहूलियतूं हुजनि या मच्छरदानियूं हुजनि, सिर्फ़ु जेके पंहिंजा पार्टी एफिलिएशन खे ॾिसी जेको आहे उहो उन्हनि खे ॾिनो पियो वञे। इन हवाले सां अव्हां छा चवंदो, छाकाणि त शिकायतूं तमामु घणियूं आहिनि अव्हां जे ज़िले मां? इहे शिकायतूं त ॾिसो हर जाइ ते आहिनि, छो जो मां
तव्हांखे वरी चवंदुसि त मुंहिंजो बहैसियत ज़िले इंतज़ामिया ऐं डिप्टी कमिश्नर हर पॉलिटिकल पार्टी, सिविल सोसाइटी, मीडिया, इवन जेकी असां जूं जेके आहिनि जेकी बि माना इदारा आहिनि, मुंहिंजो त ॾाढो सुठो उन्हनि सां कोऑर्डिनेशन आहे। ऐं ॾिसो, हे हिकिड़ी अहिड़ी कैटेस्ट्रॉफी आहे जंहिंमें असां सभिनी खे बिला रंग नसल कंहिं बि क़िस्म जी सियासी वाबस्तगी खां बालातर थी गॾिजी कमु करणु घुरिजे। ऐं मूं वटि इहा मिसाल मौजूदु आहे। ॾिसो, मेहर शहर खे जेको रिंग बंदि ॾिनो वियो आहे उन में तव्हांखे हर माण्हू नज़र ईंदो, हर पार्टी जो माण्हू नज़र ईंदो, हर तबिके जो माण्हू नज़र ईंदो जेको पंहिंजे शहर खे बचाए थो। अहिड़ी ॻाल्हि, अच्छा, असां उन्हनि खे मशीनरी ऐं बिल्कुलु मटीरियल प्रोवाइड कयो आहे, लेबर बि कई आहे जेको असांजो फर्ज़ु आहे, ऐं असां कंहिंजे मथां थोरो न कयो आहे, पर सभु को गॾिजी पंहिंजे शहर खे बचाए थो पियो। दादू में बि इहा ई सूरत हाल अथव। MNV ड्रेन जे मथां तव्हांखे हर माण्हू नज़र ईंदो जेको उन बंद जे मथां मॉनिटरिंग थो करे त इहो किथे को टुटे न ऐं पाणी शहर में दाख़िल न थिए। इहा ई सिचुएशन जेकी आहे उहा तव्हांखे जोही में नज़र ईंदी। जोही शहर खे जेको रिंग बंद आहे उन में ॻोठाणा, उन में पॉलिटिकल पार्टीज़, चूंडियल नुमाइंदा, सिविल सोसाइटी सभु गॾिजी पंहिंजे शहरनि खे बचाइण जी पूरी कोशिशि था करनि। त मां सम्झां थो त इहा शिकायत आई डोंट नो किथां आई आहे, पर हिते असां जेको बि असांजो महदूद वसाइल आहे उनखे असां बरूएकार लाहियूं था। ऐं हे टाइम यगानगत जो आहे ऐं सभु हिकु थी ऐं हिन कैटेस्ट्रॉफी खे मुंहुं ॾियनि त मुंहिंजे ख़्याल में इहो सभिनीनि जे लाइ बहितर थींदो। साईं DC दादू साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, DC दादू असां सां गॾु मौजूदु हुया ऐं मुख़्तलिफ़ शिकायतूं, मुख़्तलिफ़ मसइला दादू जे शहर जे हवाले सां त उते पाणी निकाल न थियो आहे, इंतज़ामिया नथी पहुचे, इंतज़ामिया ट्रांसपेरेंसी वारो जेको कमु आहे, जेके टेंट वग़ैरह, खाद खुराक जूं शयूं, उन हवाले सां रिलीफ कैंपुनि जूं जेके शिकायतूं उन हवाले सां पाण ॻाल्हायोसीं। हिन वक़्तु दादू माई सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर वली चांडियो मूं सां गॾु मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु क़ादिर कुंभर सेवण मां असां सां गॾु मौजूदु आहे। अकरम मेमुण भान सईदाबाद मां। वली चांडियो, दादू DC तो चए त उते जेका आहे बिल्कुलु ट्रांसपेरेंसी आहे, खाद खुराक जूं शयूं हुजनि, का बि रिलीफ जे हवाले सां का शइ हुजे उहा पार्टी खे जेको आहे ॾिसण खां बग़ैर, पार्टी एफिलिएशन ॾिसण बग़ैर सभिनी जी ख़िदमत कई पई वञे। अवां छा था सम्झो त DC दादू वाक़ई प्रॉपर कमु करे पियो उते? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू ज़िले जी सूरत हाल इहा आहे त जॾहिं डिप्टी कमिश्नर दादू पाण चवे थो त असां जेके कैंपुनि में माण्हू वेठा आहिनि उन में को बि शक न आहे त कैंपुनि में जेके माण्हू वेठा हूंदा उहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां वाबस्ता हूंदा, उन्हनि ताईं उहा शइ पहुचे थी। अॼु माना गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां सिंध TV पारां इहा रिपोर्ट हलण खां पोइ अॼु इहा थी आहे त डिप्टी कमिश्नर दादू कैंपूं जेके कुझु डिक्लेयर कयूं जंहिंमें उन्हनि वाधारो कयो आहे ऐं 274 ताईं कैंपुनि में सरकारी तौर ते डिक्लेयर कयूं वियूं आहिनि। उन्हनि में इहो बि चयो वियो आहे त 52,000 माण्हुनि खे जेको आहे उते असां खाद खुराक ॾेई रहिया आहियूं। पर इहा ई साॻी सूरत हाल तव्हां ज़िले में जी ॿुधायूं त सिहत खातो सम्झो त दादू में मुअल हालत में आहे। हिते PPH डिपार्टमेंट कमु कंदो आहे। PPH जे जेको सनाउल्ला मंगी आहे उते डिस्ट्रिक्ट हेड उहे पंहिंजा नंबर बंदि करे छॾिया अथसि। हिते दादू ज़िले में हुनजी हिकु साल जी जेका बजेट आहे PPH जी उहा तक़रीबन 1 अरब रुपया आहे ऐं 50 हेल्थ सेंटर आहिनि जेके उहे हिन वक़्तु केतिरा ई हेल्थ सेंटर त पाणी में ॿुॾी विया आहिनि, पर 1400 खां 1500 सरकारी मुलाज़िम उन्हनि वटि कमु कनि था, पर किथे बि का उन्हनि खे तव्हां कैंप ॾिसण में न आई हूंदी, किथे बि को हू जेको सो इलाज करण जे लाइ ॾिसण में न आया हूंदा ऐं किथे कंहिं बि जॻह ते हुननि जी का कैंप इन करे न हू उते गुम लॻा पिया आहिनि ऐं उते सॼे ज़िले जी हालत एतिरी बदतर आहे जो कैंपुनि में पण बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि। रोज़ाना ॿारड़ा उते जेको सो फौत था थियनि, बीमार था थियनि, उते वबाई बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि। हिन वक़्तु इहा पुछाणो करण जी ज़रूरत आहे, डिप्टी कमिश्नर हुजे, सिंध हुकूमत हुजे ऐं जेको वफ़ाक़ी हुकूमत हुजे त इन्हनि इदारनि खां जिन्हनि खे सालियाना अरबे रुपया ॾियनि था त उहे कमु छो नथा कनि। RBOD ते तव्हां ॾिसो त वापडा स्कारप उनखे संभालींदो आहे। MNV ड्रेन जो हिकिड़ो सॼो पासो जेको सो पाणे घारनि सां जेको सो तबाह थी वियो आहे ऐं MNV ड्रेन जे करे हिते लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं उनखे पके करण जी ज़रूरत हुई। ऐं हिन वक़्तु दादू शहर खे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर खे बचाइण जे लाइ माण्हू उते ख़ुदि पाण वञी था बीहनि, मशीनरी खणी था वञनि, उते कोडरूं खणी था वञनि ऐं हीअ जेका ज़िले इंतज़ामिया आहे उहा कोशिशि थी करे त पोइ इहे इदारा कहिड़े कम जा आहिनि जेके अरबे रुपया RBOD डिपार्टमेंट खणे थो। उतां जेको वापडा स्कारप जा जेके इंजीनियर आहिनि
उहे पघारूं खणनि था, स्टाफ आहे उन्हनि जो, अरबे रुपयनि जी माना सालियाना बजेट आहे, उहे केॾे था वञनि, ऐं सालियाना उन्हनि खां केरु पुछण वारो कोन्हे को। इन अहिड़ियुनि शयुनि ते आपाशी खातो आहे, सिंध जो आपाशी खातो आहे, उन में खाटी लाइ अरबे रुपया अचनि था हर साल, उहे काॾे था वञनि, उन्हनि जी केरु पुछा करण वारो कोन्हे। इन जे लाइ डिप्टी कमिश्नर दादू खे घुर्जे त इहे लिखत में सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खे इहो ॾिए त जेको सो हेतिरी उन्हनि जी बजेट आहे, पर उहे पंहिंजा कम में नाकाम थी विया आहिनि, ऐं उहे पंहिंजा कम संभालण में नाकाम थी विया आहिनि। पोइ जॾहिं हीअ सूरत हाल पैदा थिए थी, जॾहिं 16 लख दादू ज़िले जे अवाम परेशान आहे, 12 लख माण्हू, डिप्टी कमिश्नर साहब चवे थो त जेको 8 कादिर कुंबर मूंखे सेवन जी सूरत हाल जे हवाले सां आगाह कजो त हिन वक़्तु मंछर खे जेके कट ॾिना विया हुआ उनजो पाणी जेको आहे उहो दरिया में छोड़ थियणु शुरू थी वियो आहे। उते जेको करमपुर वटि कट ॾिनो वियो आहे, हाणे पाणी दरिया में शामिल पियो थिए, त मूंखे इहो ॿुधाइजो त छा मंछर जो पाणी केतिरे हद ताईं घटि थियो आहे ऐं जिथां कट ॾिना विया हुआ उहे इलाइक़ा केतिरा हाणे पाणी खां जेके आहिनि ख़ाली थींदा पिया वञनि? बिल्कुल मंछर ढंड जो पानी छोड़ करण जे लाइ सिंध हुकूमत कल्ह जेको आहे इहो इतमी फ़ैसिलो कयो, जेको सॼे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाण अची दौरो कयो ऐं सॼी सूरत हाल खां मालूमात वरिती, इरीगेशन खाते जे अमलदारनि सां गॾिजाणियूं करे उन्हनि खां मालूमात वरिती, ऐं पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त जेको सिंधू दरिया जे पाणी जी ऐं मंछर ढंड जे पाणी जी माप कई वई। त कल्ह जेका सिंधू दरिया जे पाणी जी माप इरीगेशन खाते पारां ॾेखारी वई त उहा 1.5 फुट जेको आहे दरिया में लाथ ॾेखारी। उन खां पोइ वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते राति जेको आहे सो LS बचाबंद खे 100 मेल वटां जेको आहे सो कट हणियो वियो त जीअं मंछर जे ॿोॾ वारो पाणी जेको आहे उहो दरियाए सिंध में जेको आहे सो मुंतक़िल थी वञे। उन खां पोइ वरी अॼु सुबुह जेको आहे सो ॿियो कट हणियो वियो आहे त जीअं वधीक पाणी अञा दरिया सिंध में जेको आहे मुंतक़िल थिए। त हिन वक़्तु ॿई कट जेको आहे सो तेज़ी सां पाणी दरिया सिंध में कढनि पिया, मगर मंछर जे पाणी जी लाथ जो जेसी ताईं सुवाल आहे त मंछर जे पाणी में अञा ताईं लाथ कान्हे आई। राति वरी इहे इतला हुया आहिनि त राति मंछर में पाणी जी वाध थी आहे, बलूचिस्तान जो पाणी ॿीहर दाख़िल थियो आहे, छाकाणि त इहा असांजे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाण ख़ुदि कल्ह बि जेको आहे मीडिया खे जेको आहे ॻाल्हि ॿोल्हि कंदे इहा इज़हार कयो त मथां पाणी अचे पियो ऐं राति उन पाणी जा असर बि ॾिसण में आया। जेके इलाइक़े में ॿुधल इलाइक़ा जिते माण्हू उते रहनि था उन्हनि माण्हुनि पिणु इहा जेको आहे ॻाल्हि कई त पाणी जेको आहे सो 4 खां 6 इंच अञा जेको आहे वधियो आहे, मतिलबु घटियो पाणी अञा हिन महिल त एतिरो पाणी निकाल थिए पियो, दरिया सिंध में छोड़ थिए पियो, उन बावजूद पाणी में कमी हिन महिल ताईं जेको आहे ॾिसण में किथे कोन थी अचे। को बि इलाइक़ो अञा पाणी खां जेको आहे ख़ाली न आहे थियो, आजो न आहे थियो। हिकिड़ो सिर्फ़ु फ़र्क़ु थियो आहे, उहो बि हिन कट खां पहिरियां जेको झांगारा यूनियन काउंसिल ऐं बाजारा जेको झांगारा ऐं बाजारा जो मेन रोड हुयो उहो इशफाक हिन वक़्तु मुकमल तौर ते ख़ाली थी चुको आहे। झांगारनि ते रोड जे ॿिन्ही पासनि खां पाणी बीठल आहे, मगर रोड मुकमल तौर ते हिन वक़्तु जेको आहे सो उहो ख़ाली आहे। रोड जे ॿिन्ही पासनि खां 7 खां 8 फुट पाणी जेको आहे मौजूदु आहे। बाक़ी किथे बि जेको आहे ओवरऑल अञा मंछर मां पाणी जी जेको आहे घटिताई ॾिसण में न आई। अञा पाणी सिमन नाले वारो जेको पाणी वारी तरफ़ जेको सिमन नाले झारो हुयो सॉरी उहो पाणी हिन वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते तालके दादू जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि ते वधे पियो। उन खां अलावा जोई तालके जा ॻोठ आहिनि उन्हनि खां जेको आहे पाणी वधे पियो। त हिन महिल ते जेको आहे हिन में का घटिताई ठीक है कादिर कुंबर वली चांडियो अवां बिन्हीं जी वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में शामिल थिया। नाज़रीन स्पेशल ट्रांसमिशन में पाण ज़िक्र पिया कयासीं त हिन वक़्तु दादू जी छा सूरत हाल आहे ऐं उन सां गॾोगॾु DC दादू असांखे ज़िले जी सूरत हाल जे हवाले सां बि कुझु अंग अखर ॿुधाया आहिनि जंहिंमें तक़रीबन 8 लख माण्हू जेके आहिनि दादू ज़िले जा उहे ॿोॾ सबबि मुतासिर थिया आहिनि ऐं दादू जे DC जे मुताबिक़ त 8 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि पर पूरे ज़िले में 262 रिलीफ कैंपूं जेके आहिनि या जेके उहे कैंपूं जिथे मुतासिर माण्हू रहनि पिया उहे क़ाइमु कयूं वियूं आहिनि। 8 लख माण्हुनि जे लाइ 262 रिलीफ कैंपूं बिल्कुलु बि न हुजण जे बराबरि आहिनि ऐं उते जेकॾहिं हद खां वधीक माण्हू रहनि पिया
त हाणे इन ॻाल्हि जो ख़दशो वधी वियो आहे त उते बीमारियूं वधीक जेके आहिनि उहे पैदा थी सघनि थियूं। ऐं हिन वक़्त ताईं दादू जेको मुख़्तलिफ़ इलाइक़ा दादू जा पाणी हेठि हुया उन जो जेकॾहिं उन्हनि खां कारण पुछो थो वञे त आख़िर छा कारण आहिनि, छाकाणि त 2010 में बि असां ॾिठोसीं त दादू जी साॻी सूरत हाल हुई ऐं हिन वक़्त बि सूरत हाल साॻी आहे त उन जो जवाबु न कामोरनि वटि आहे न ई चूंडियल नुमाइंदनि वटि आहे। ऐं जॾहिं हीअ सॼी सूरत हाल ख़तमु थी वेंदी त उन खां पोइ को इहो सोचण ते जेको आहे सोचींदो बि न त आख़िरकार दादू ज़िलो हर ॿोॾ में हर बरसाति में तबाह छो थींदो आहे। छा दादू खे बचाइण जे लाइ के उपाउ वरिता विया, के प्लैनिंग कई वई त इन हवाले सां कुझु बि प्लान जेको आहे उहो न करे सघी आहे हुकूमत। 2010 में जेकॾहिं कुझु करे हा त 10-11 सालनि में घणो कुझु बहितर थी पिए सघियो। जेके हिन वक़्तु इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि उहे बची पिए सघिया, पर हुकूमत पारां प्रॉपर प्लैनिंग न करण सबबि जेको दादू हुयो उहो हिकु दफ़ो ॿीहर पाणी हेठि रहियो। तबाही जे जेका आहे उहा तबाही जा मंज़र असांखे उते ॾिसण खां मिलनि पिया त उहा जेका सूरत हाल असां सभु ॾिसूं पिया उहा हुकूमत जी बैड गवर्नेंस ऐं नाअहली जे करे ई सभु कुझु थिए पियो। स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु थियो आहे हेडलाइंस ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो।